अदा मूं झलियो मांसि पराए दर ते न वञ अजाए मोचड़ा खाईंदे भला जे वञी थो त मूंखे वठियो घटि में घटि त पहिरें मां वञा पोइ तूं वञ। वाह साईं वाह, अॼु त गुन गुन हुअण जे हेठों बि फोन ते तो ॻाल्हाए। यार हिकिड़ी ॻाल्हि कीअं मालिक ने सॼी काइनात में इंसान खे अशरफुल मखलूक़ात करे पैदा कयो। उहो इंसान वरी इंसान खे वॾो ज़लील ख्वार थो करे। बशू बेली तुंहिंजे नशे लाइ मूं वटि पैसा कोन। अरे हटो कटो लॻो पई कमाई छो थो निभागा। कम खणी नथो बि थिए पर पाण खे त पालणो पवंदो न। पोइ वञी मर। मरण को सवलो आहे छा? ॾुखियो कमु थी। भला ॿुधाए मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तूं रे भलो फर्स्ट क्लास चमचो आहीं। ख़बरदार ज़बान संभाले ॻाल्हाए। ज़बान काकड़े खां छिके न कढाए वरियाम जी वकड़े जी ख़बर ई कान आई। मां रेस जो ख़ासि माण्हू आहे ख़ासि। इहा ई त ॻाल्हि आहे न तव्हां जंहिंखे ख़ासि माण्हू चवंदा आहियो असां हुनखे चमचो चवंदा आहियूं चमचो। अरे हली ताणी हल। हेड़ी मुंहिंजी अर्ज़ ॿुध पोइ मां वञा थो। ॿुधाए ॻाल्हि कर। यार तूं रेस जो ख़ासि माण्हू हक़ीक़त इहा थी त हीअ हाणे बदबूदार ज़िंदगी यार मूंखे नथी वणे पई। रेस खे चएसि त मुंहिंजो इलाजु कराइणु करणु परे खां। हा साईं रेस हिते फिलाई इदारो खोलियो वेठो आहे तुंहिंजो इलाजु कराए। यार ज़ुल्म त ॾिस नशे करण लाइ पैसा ॾिए थो त भले मां तबाह थिया इलाज लाइ न ॾींदो। ख़ुदा तरसी कयो मियां खे सच त चओ न तव्हां बि। तूं नशे में ई रह उन में ई तुंहिंजी भलाई आहे। तूं सही माण्हू न आहीं वरियाम। हिकिड़ी ॻाल्हि चवां हलाणी जान छॾ। हिकिड़ो वांदो ॿियो मवाली अचे असांजी ॻिचीअ में पिया हो। मवाली आहियां बिल्कुलु मवाली आहियां। पंहिंजी ज़िंदगीअ जो दुश्मन मां पाण नो डाउट पंहिंजी ज़िंदगी खे पाण थो ख़तमु कयां पर तव्हां जहिड़ो चमचो न चमचागिरी करे सॼी दुनिया खे पाण में डांगा पांगा करे माण्हू माराए वठो था ॿाहिरि लोॾींदा। ख़ुदा तरसी कयो वरा ख़ुदा तरसी कयो। मां पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहियां। मां पंहिंजो खून पीतो आहे। मूंखे बदिलाइणो पवंदो पंहिंजे पाण खे बदिलाइणो पवंदो। जंहिं हाणे बचूअ भंग छॾे हथ में हथारो खयों नी त पोइ ख़बर पवंदी त कहिड़ो मोतबर आहे सम्झी। बीहे हाणे ख़बर पए सच ॿुधण में खपे त गुना गुन कबो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।